ख़र्च पखे जा पैसा ॾे छोकिरो वापसि ॾियूं। नओं ॻोठ पुलिस जी मौवी नौजवान जे बाज़ियाबी लाइ वारसनि खे टेलीफोन कॉल। वारिस टेलीफोन कॉल रिकॉर्डिंग खणी अदालत पहुची विया। दादू वेझो सईदी मूसाणी दरगाह वटां मुबैना तौर अगवा थियल नौजवान अमजद नाइच जे बाज़ियाबी लाइ नओं ॻोठ थाणे जे सूबेदार मुनीर लांडर मग़वी नौजवान जे वालिद सिकंदर नाइच खे कॉल करे खांस पुट जे बाज़ियाबी लाइ ख़र्च पखे जे मद में पैसा घुरी वरिता। जॾहिं त मग़वी नौजवान जे वालिद पारां पुलिस खे पैसा ॾियण बदिरां सूबेदार जी रिकॉर्ड कयल कॉल जी ऑडियो रिकॉर्डिंग खणी दादू जे सेशन कोर्ट पहुची वियो, जिते थर्ड एडिशनल सेशन जज शफी मोहम्मद पीरज़ादो ऑडियो कॉल ॿुधण बाद DSP मोहम्मद पनाह शाह खे अदालत में तलब करे वरितो, जिते पुलिस पारां नौजवान जे बाज़ियाबी जो एतराफ़ कयो वियो। जंहिंखां पोइ अदालत 13 जनवरी ताईं ॿुधणी मुलतवी कंदे SSP दादू खे रिपोर्ट समेत तलब करे वरितो आहे। ॿिए पासे नओं ॻोठ थाणे जे सूबेदार पारां मग़वी नौजवान जे बाज़ियाबी लाइ पोरियत सिकंदर नाइच खां फ़ोन कॉल ज़रिए ख़र्च पखे जा पैसा तलब करण वारी कॉल रिकॉर्डिंग अदालत में पेश करण ते पुलिस में थरथलो मची वियो आहे। वालेकुम सलाम। सिकंदर कहिड़ा हाल आहिनि? अलाह जा सांदो आदा। सूबेदार मुनीर लांडर थो ॻाल्हायां मां। जी अदा। सूबेदार मुनीर लांडर थो ॻाल्हायां। जी 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 हुकुम कयो अदा। किथे? मां त ॻोठा। उहे छोकिरो तारो हथ कयो अथव न खाइण जे लाइ, पोइ छा थी? हा पोइ जीअं हा दादा मां वटि बि एतिरो ई वसियत कान्हे का। मां कल्ह उहो जज साहिब खे चयो हो, SP साहिब खे बि चयो आहे। मां अॻे चकर बि हलियो आहियां, मूं वटि माना 10 रुपया बि कोन लॻी। पोइ हाणे मां पंहिंजे घरों ख़र्चु कंदुसि। उहो हाणे मां SSO साहिब खे ख़बर आहे, मूं वटि आहे न 2-3 हज़ार खीसे में पिया आहिनि, खपनि तव्हांखे मां ॾियां। बाबा हाणे जेको ख़र्चु आहे उहो त ॾे न, पर हाणे खणी त मां थो अचां, पर ख़र्चु त मां पंहिंजे घरों त कोन कंदुसि। मूं वटि न आहे न वसियत हुजे त मां तोखे कार्ड करे ॾियां भाउ। ॾिस न हाणे यारी दोस्ती जी ॻाल्हि आहे न, तोखां उहा ॻाल्हि त कान्हे का। न न उहा मुनासिब ख़र्चो तोखां मां लालच त तोसां कोन्हे का मुंहिंजी। न न उहा सही ॻाल्हि आहे। पोइ मूं केस दाख़िल कयो तॾहिं बि तो रुपयो कोन ॾिनो, तो चयो तोखे मां ॾींदुसि। मां चयो ठीकु आहे, ख़ैरु आहे, न आहे त ॿुधी न। हा ईअं त कोन्हे कोन त हाणे मां पंहिंजे घरों त रस्तो न ख़र्चु कंदुसि न ज़ाहिर आहे। सही ॻाल्हि आहे, पर मूं वटि हुजनि त मां तोखे करे ॾियां न। हे कार घटि में घटि 10-12 हज़ार वठंदी। पोइ हाणे कुझु न कुझु त कर त भला, पोइ मां को टुको पंहिंजो कयो आहे न। हा मां कोशिशि कयां थो। कोशिशि कयां थो, उहो तकिड़ो करे माना कलाक जे अंदरि जेको आहे सो ॾे त मां निकिरी वञा। होॾे राब्तो कयो आहे त मां निकिरी वञा। सही सही। हे नंबर मुंहिंजो अथई। सही सही। हा त पोइ करे पोइ मूंखे ॿुधाए। सही सही। तकिड़ो त मां निकिरी वञा। हाज़ुर हाज़ुर। ठीकु आहे। ठीकु। निज़ाम शेख, काविश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, दादू।